सावणी मींहनि जो पूरे मुल्क में एक तरफ़ बरसाती सिलसिलो हलंदड़ आहे त ॿिए पासे एशियाई तरक़ियाती बैंक पारां हिकु नई रिपोर्ट शाया कई वई आहे जंहिंमें चयो वियो आहे त ईंदड़ सालनि में मौसमी ऐं माहौलियाती तब्दीलियुनि करे गर्मी पद में वाधि थींदी। एशिया जे बहरुल कायल वारे ख़िते में तमामु घणियूं बरसातियूं पवंदियूं जिन लाइ रिपोर्ट में इहो बि चयो वियो आहे त 50% खां वधीक बरसातूं थींदियूं जंहिं करे पाकिस्तान अंदरि बि ॿोॾूं ईंदियूं। रिपोर्ट में चयो वियो आहे त फ़सुलनि जी पैदावार में घटिताई ईंदी ऐं ग़िज़ाई खोट पिणु पैदा थींदी जंहिं करे एशियाई ख़िते जा किरोड़े माण्हू मुतासिर थींदा। ख़ासि करे पाकिस्तान, अफ़गानिस्तान, ताजिकिस्तान ऐं उत्तर ओलह चीन में ईंदड़ सदी जे शुरूआती ॾियारनि में 8 डिग्री गर्मी पद में वाधि थींदी। एशियाई बैंक जर्मनी जे हिकु तहक़ीक़ी इदारे जे गॾियल सहकार सां शाया कयल रिपोर्ट में वधीक चयो आहे त मौसमियाती ऐं माहौलियाती तब्दीलियुनि करे इंसाननि तोड़े जानवरनि ते उन जा असर पवंदा। रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त एशिया जे बहरुल कायल वारे ख़िते में जंहिंमें पाकिस्तान ऐं भारत बि अची वञनि था उते इहे तब्दीलियूं घणो करे ख़ासो असरु विझंदियूं। जॾहिं त रिपोर्ट में इहा कथी बि कई वई आहे त हिन ख़िते जा 20 वॾा शहर जंहिंजी ॿ-ॾहाई आबादी ईंदड़ कुझु सालनि में माहौलियाती नुक़सान खे मुंहुं ॾींदी। रिपोर्ट में इहो बि चयो वियो आहे त हिन सदी जी पुॼाणी ताईं ॾखिण एशिया जे कुझु मुल्कनि में चांवरनि जी पैदावार अधो अधु घटिजी वेंदी ऐं जाबिलू सिलसिलनि में थींदड़ नुक़साननि करे सयाहत खे नुक़सानु रसंदो जॾहिं त मच्छी मारण जूं सनतूं पिणु तबाह थींदियूं। जॾहिं त रिपोर्ट में इहो बि चयो वियो आहे त गर्मी पद वधण करे लखे माण्हुनि जे मरण जो बि ख़दशो आहे। साॻे वक़्तु रिपोर्ट में मलेरिया ऐं डींगी समेत ॿियनि मर्ज़नि में बि वाधि जो इम्कानु ज़ाहिरु कयो वियो आहे। ग़िज़ाई खोट, बीमारियूं ऐं ॿियनि मसइलनि करे माण्हू पंहिंजे मुल्कनि मां ॿियनि मुल्कनि तरफ़ हिजरत करण ते मजबूर थी वेंदा जिन जो हिजरत करणु इम्कानी तौरु ऑस्ट्रेलिया तरफ़ हूंदो। एशियाई तरक़ियाती बैंक मुस्तक़बिल जे इन मंज़रनामे खां बचण लाइ माहौलियात ऐं ज़राइत ते सरमाएकारी जो जाइज़ो वठी रही आहे। एशियाई बैंक पारां फ़सुलुनि खे घुर्बल पाणी ॾियण लाइ ॿियनि नवनि तरीक़नि ते तवजो ॾिनी पई वञे। साॻे वक़्तु रिपोर्ट में एशियाई बैंक पारां इहो ख़दशो बि ॾेखारियो वियो आहे त ईंदड़ 30 सालनि दौरान खाद्य खुराक जो बहिरान बि पैदा थी सघे थो। चयो पियो वञे त माहौलियाती ऐं मौसमियाती तब्दीलियूं पाकिस्तान लाइ ख़ासि तौरु तमामु घणा मसइला पैदा करे सघनि थियूं छो त हिते ज़राइत वारे शोबे में पुराणे तरीक़े खां कमु वरितो वञे थो जॾहिं त जदीद तरीक़नि ते सोच वीचार हिन वक़्त ताईं न पई कई वञे। हिन वक़्त ताईं घणो करे पाणी ते ई इन्हिसार कयो वञे थो ऐं पाणी जी ज़रूरतुनि जे पूराव लाइ ॾिठो वञे त हिकु त कुदरती तौरु हिते पाणी जी खोट रहे थी ऐं ॿियो भारत पारां पाणी रोकियो वञे थो ऐं ॿियो पाणी खोट जो सबबु ग्लेशियर पिघरी ख़तमु थियण बि आहे जेको हिकु अलॻि मसइलो आहे। ऐं इन खां सवाइ हिकु ॿियो मसइलो इहो बि आहे त असांजे समुंडनि, दरियाहनि ऐं ढंढुनि जो पाणी आहिस्ते आहिस्ते गदलाइण जो शिकार थी रहियो आहे। ॿिए तरफ़ ॾिठो वञे त दुनिया जा केतिरा ई मुल्क ज़रई उपत लाइ जदीद बुनियादनि ते कमु करे रहिया आहिनि जिन मां अरब मुल्कनि जो बि मिसाल ॾेई सघिजे थो। अरब मुल्कनि तरफ़ ॾिठो वञे त ग़िज़ाई ज़रूरतूं पूरियूं करण लाइ हू अहिड़े निज़ाम तहत अमल करे रहिया आहिनि ऐं पाणी खे ज़ाया थियण खां बचाए रहिया आहिनि ऐं पाणी सिर्फ़ु फ़सलुनि जी ज़रूरत मुताबिक़ ई इस्तेमालु करे रहिया आहिनि ऐं ज़ाया थियण खां बचाइण लाइ सदन पारां हिकमत अमलियूं मुरतब थियल आहिनि। पर असांजे मुआशिरे में तमामु नंढे पैमाने ते बि इहो कमु न थी रहियो आहे। तंहिं करे घुर्ज इन ॻाल्हि जी आहे त पाणी खे ज़ाया थियण खां बचायो वञे ऐं तकरारी डैम ठाहिण बजाए ग़ैर तकरारी ऐं चइनी सूबनि जे इतफ़ाक़ सां मुख़्तलिफ़ हंधनि ते नंढा नंढा डैम ठाहिया वञनि त जीअं ज़रई उपत मुतासिर थी न सघे। साॻे वक़्तु घुर्ज इन ॻाल्हि जी बि आहे त एशियाई तरक़ियाती बैंक पारां जारी कयल हिन रिपोर्ट में जहिड़े नमूने तमामु घणा ख़दशा ॾेखारिया पिया वञनि ऐं ईंदड़ सालनि में मौसमियाती ऐं माहौलियाती तब्दीलियुनि करे गर्मी पद वधण जे हवाले सां रिपोर्ट में जेके छिरकाईंदड़ इनिक्शाफ़ कया विया आहिनि उन्हनि खे टारण लाइ हिन वक़्त सां ई हिकमत अमली पंहिंजाई वञे त जीअं इम्कानी ॿोॾुनि खां बि महफ़ूज़ रही सघिजे त साॻे वक़्तु ॾुकार वारी सूरत हाल जे पैदा थियण वारनि ख़दशनि खां अॻु ई रिथाबंदी कई वञे त जीअं इम्कानी मुसीबतुनि खां
अॻुवाट बंदोबस्तु हुजण करे महफ़ूज़ रही सघिजे।